बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां अरबाब अली बक्सी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। दोस्तो, कंबर शदाद कोट कराची ऐं जेकबाद ते वीडियो ठाहिण खां पोइ अॼु पहुता आहियूं उमरकोट याने मारवीअ जे देस ते। दोस्तो, उमरकोट जो ज़िक्र अचे ऐं उमर मारवीअ जो ज़िक्र न अचे, सम्झो त उमरकोट नामुकमिल आहे। जेकॾहिं उमर मारवीअ जो ज़िक्र अचे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहरनि जो ज़िक्र न अचे, सम्झो त उमर मारवीअ जो ज़िक्र नामुकमिल आहे। अॼु कंदासीं ख़ूब ज़िक्र उमरकोट ऐं उमर मारवीअ जो शाह जे बैतनि सां। त पोइ देर छा जी, करे वठो सब्सक्राइब असांजे चैनल सिंधी हिस्टोरिका खे, जीअं असांजो हर वीडियो अवां ताईं आसानी सां पहुची वञे। पोइ अचो त पंहिंजे वीडियो जो आगाज़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हिन शेर सां कयूं। सॼण ऐं साणेह कंहिं अणासीअ विसरे, सॼण ऐं साणेह कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी खे होए जिन वतन विसारियो। दोस्तो, शाह साईं हिन बैत में फरमायो त हिकु दिलि वारे दिलबर खे ऐं ॿियो पंहिंजे वतन खे जेके विसारनि उन्हनि खे हैफ़ हुजनि। दोस्तो, उमरकोट ज़िलो मीरपुर ख़ासि डिवीज़न में वाक़िअ आहे, जंहिंजूं सरहदूं ज़िला सांगड़, ज़िला मीरपुर ख़ासि, ज़िला थरपारकर ऐं उनखां अलावा इंडिया सां बि मिलंदियूं आहिनि। हिन ज़िले में टोटल 4 तालुका आहिनि, जंहिंमें उमरकोट, सामारो, बठोरो ऐं कुंडरी शामिल आहिनि। हिन जी आबादी 10,73,146 माण्हुनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जी टोटल एराज़ी 5,608 स्क्वायर किलोमीटर ते मुश्तमिल आहे। दोस्तो, उमरकोट, जेकॾहिं उमरकोट जी ॻाल्हि कयूं त उमरकोट हिकु क़दीमी शहर आहे। उमरकोट जो क़िलो तमामु घणो मशहूरु आहे। हीउ क़िलो 11वीं सदीअ में राजा अमर सिंह ठहिरायो हो ऐं 1355 ईस्वीअ में उमर सूमरे पंहिंजे गादीअ जो हंधु कयो। पर किन मौरखनि जो चवणु आहे त हीउ क़िलो इस्लामी दौर खां बि अॻु जो आहे। दोस्तो, उमरकोट खे अॻे ज़माने में अमरकोट बि कोठियो वेंदो हो। हीउ उहो क़िलो आहे जिते मुग़ल शहनशाह अकबर बादशाह 1542 ईस्वीअ में जनमु वरितो हो। दोस्तो, हिन क़िले ते केतिरा ई हमला पिणु थिया, जंहिंमें 1739 ईस्वीअ में कलोड़नि जे दौर में नादर शाह पिणु हमलो कयो हो ऐं शहर में फुरलट पिणु कई। 1750 ईस्वीअ में नूर मोहम्मद कलोड़े ऐं सोढा राजपूतनि जे विच में ऐं उनखां अलावा 1777 में कलोड़नि ऐं टालपरनि जे विच में वेड़ शामिल आहे। दोस्तो, उमरकोट उहो क़िलो जिते उमर बादशाह मारवीअ खे क़ैद करे कॾहिं दड़का त कॾहिं आजिज़ीअ सां मञराइण जी कोशिशि कई, पर मारवीअ पंहिंजी लॼ ऐं लोहीअ खे दाग़ हणण न ॾिनो ऐं कॾहिं बि आण न मञई। उमर पंहिंजे हीला हलाइण खां पोइ आख़िर में दड़का ॾेई मारवीअ खे चवे थो, मथो धोई मारवी तूं सोन सभो ई पाए, हस कड़ा गहणो ॻिचीअ लाए, मणियो कीन मोटाए तूं त मरी वेंदीअ मारवी। दोस्तो, मारवी जवाब में चवे थी, मुंदल वार मुंहिंजा सरतिन रे न संभरजनि, अतुर मुश्क तुंहिंजा मूंखे कीन घुरजनि, वञी धुर धोईंदसि चुड़ेलनि सां चोटी, उमर कोन आयो अबाणनि जो ओठी, वारी जा वाटनि जी वसाया पई वेठी। दोस्तो, मारवी इरादे जी अटल ऐं मज़बूत पके ऐं पुख़्ते अज़म वारी हुई, जेका कॾहिं बि उमर बादशाह जे साम्हूं न झुकी। दोस्तो, मारवी पंहिंजे क़िस्मत खे ज़रूरु मयारूं ॾिए पई। उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो, क़िस्मत क़ैद कयास न त केरु अचे आहे न कोट में, क़िस्मत क़ैद कयास न त केरु अचे आहे न कोट में, वनहनु अक़रब इलैहि मिन हबिलिल वरीद, वतन आऊं वींदियास, मारुनि खे मिलंदियास कोटियूं छॾे कॾहिं। दोस्तो, मारवी क़ैद में उमर बादशाह खे वसियत कंदे चवे थी त ए उमर, जेकॾहिं मां हिते मरी वञा त मुंहिंजे लाश खे मलीर ॾे ज़रूरु मोकिलिजो। उन लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शेर में फरमाए थो,
वाझाए वतन खे जे आऊं हिते मुआस, गोर मुंहिंजी सूमरा कजां पहवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मंझां वलण निवास, मुआई जियास जे वञे मढ़ मलीर ॾे। शाह साईं सुर मारवीअ में वतन सां मुहबत ऐं प्यार जी जेका पाबोह सां पालोट कई आहे, हिन सुर में इंसान ज़ात जे इख़लाक़ी क़दरुनि खे मज़बूतीअ सां ॿुधायो आहे। दोस्तो, जॾहिं उमर बादशाह पंहिंजी ज़ोर आज़माईअ खां पोइ आख़िर मजबूर थी मारवीअ खे आज़ाद कयईं, त मारवी आज़ाद थी उमर बादशाह खे चवे थी, हे उमर, मुंहिंजी इज़त त पाह पाह थी वई, पर पोइ बि आऊं पंहिंजे वतन ते ज़रूरु वेंदसि। उन लाइ शाह साईं फरमायो आहे त सूंहं विञायमि सूमरा मेरो मुंहुं थियो में, सूंहं विञायमि सूमरा मेरो मुंहुं थियो में, वञण तित पियो में जिते हलण नाहे हुस्नरी। जी दोस्तो, त उमर बादशाह मारवीअ जे बहादुरीअ ऐं हुबल वतनीअ खे ॾिसी मजबूर थी उनखे वञी मलीर छॾे आयो। जी दोस्तो, इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। कीअं लॻो अव्हांखे? जेकॾहिं हीउ वीडियो अव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु लाइक कंदा ऐं असांजे चैनल सिंधी हिस्टोरिका खे सब्सक्राइब कंदा। वधीक इस्लाह लाइ महिरबानी करे तव्हां कमेंट्स कंदा। महिरबानी। अस्सलाम अलैकुम।